أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولكل جعلنا موالي مما ترك الوالدان والأقربون والذين عقدت أيمانكم فآتوهم نصيبهم إن الله كان على كل شيء شهيدا رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب يسر ولا تعسر وتمم بالخير وبك نستعين या फताह या फताह या फताह रब ज़िदनी इल्मा। ऐं असां हर उन्हीअ छॾियल मिल्कियत लाइ हक़दार मुक़ररु करे छॾिया आहिनि जेका वालिदैन ऐं माइट छॾी नथा। बाक़ी उहे माण्हू जिन सां अव्हां जो अहद हो त उन्हनि खे उन्हनि जो हिसो अदा करियो ऐं यकीनन अलाह त हर शइ ते हमेशह निगरान आहे। हिकु दफ़ो ॿीहर कानून विरासत जी अहमियत अलाह ताला बयानु करे रहियो आहे। हिन सूरत जी शुरू में ई पाण कानून विरासत खे डिटेल में पढ़ी चुका आहियूं। विच में वरी अलाह ताला फरमाए थो, यादि दहानी ॾियाराए थो त किथे तव्हां इहो न सम्झो त कानून विरासत हल्को मामिलो आहे। अगरि तव्हां खां ॻाल्हि ज़हन तां लही वई आहे त वरी हिकु दफ़ो ॿीहर अलाह जे तरफ़ां यादगिरी ॾियारी पई वञे। हाणे हींअर हिकिड़ी आयत अचे पई, इहा आयत हिकु तरह जी कंडे मिसल आयत आहे, यानी चुभंदड़ आयत आहे। इहा आयत चुभंदी आहे उन्हनि औरतुनि खे जेके दीन खां काफ़ी परे आहिनि। बाक़ी रहियूं जेके औरतूं दीनदार आहिनि उन्हनि जे लाइ का बि आयत का बि हदीस चुभंदड़ न आहे। छो जो उहे औरतूं ॼाणीनि थियूं त हुननि खे पैदा करण वारो यकीनन अकेलो अलाह आहे ऐं अलाह खे पूरो इख़्तियार हासिलु आहे, पूरो हक़ रखे थो। जॾहिं सॼो इंसान ई उन जो आहे त हुनजी मर्ज़ी आहे त जेको हुकुम फरमाए जेतिरो वणेसि हक़ रखे। छो तमामु इंसाननि खे चाहे मर्द हुजे चाहे औरत उन्हनि खे पैदा अलाह ई कयो आहे। अलाह जी मर्ज़ी आहे कंहिंखे कंहिं ते फज़ीलत ॾिए। अलाह ताला नबियुनि में बि हिकु नबी खे ॿिए नबी खे फज़ीलत ॾिनी आहे। अर्रिजालु क़व्वामून अला निसाई, यानी मर्द औरतुनि ते हाकिम आहिनि। सरबराह मर्द थींदो, औरत नथी थी सघे। औरत खे मर्द जे ताबे रखियो आहे अलाह ताला। औरत खे विरासत में बि मर्द खां अधु हिसो अलाह ताला अता फरमायो आहे। जे पोएं रुकू में बि अर्ज़ु करे चुका आहियूं त ॿी तरह अलाह ताला माउ जो रुतबो वधायो आहे। हालांकि माउ बि औरत ई आहे पर माउ जो रुतबो पीउ खां 3 दफ़ा मथे आहे। हिकिड़े हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त उहा क़ौम कॾहिं फलाह हासिल न करे सघंदी जंहिंजी हुकूमत हिकु औरत जे हथ में आहे। अगरि मुल्क जी हुकूमत बि कंहिं औरत जे हथ में अची वई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इहा क़ौम इहो मुल्क बि हाणे फलाह हासिल कोन करे सघंदो। इन ॻाल्हि जो को दलील बचे ई कोन थो, छो जो अलाह ताला फरमाए छॾियो त इहो ई दलील पाण में काफ़ी आहे। पर पोइ बि अलाह ताला हिकिड़ो दलील फरमाए थो त मूं मर्दनि खे छो हाकिम कयो आहे। इन्हीअ करे अलाह ताला किन खे किन ते फज़ीलत ॾिनी आहे ऐं इहो हिन करे बि जो मर्द पंहिंजा माल ख़र्च कनि था। मर्द खे अलाह ताला ख़र्च करण वारो ठाहियो आहे। कमाइण जी ज़िमेवारी मर्द ते आहे, औरत ते कोन्हे का। औरत सिर्फ़ु मजबूरी जी ख़ातिर जे पोएं रुकू में बयानु थी चुको त कमाए सघे थी, न त औरत खे कमाइण जी ज़रूरत कोन्हे का, मर्द ई हुनजा तमामु अख़राजात पूरा कंदो। हाणे क़ुर जी नज़र में नेक ज़ालूं कढ़ियूं आहिनि, उन्हनि जो अलाह ताला निशानी हुन आयत में फरमाए थो। अलाह ताला फरमाए थो पोइ नेक औरतूं उहे आहिनि जेकी फर्मा बरदार आहिनि ऐं पर पुठ अलाह जी हिफ़ाज़त हेठि हिफ़ाज़त कनि थियूं। यानी हू पंहिंजे मुड़ुसनि जूं फर्मा बरदार आहिनि ऐं पंहिंजे मुड़ुस जी ग़ैर मौजूदगी में घर जी बि हिफ़ाज़त कनि थियूं ऐं पंहिंजी इज़त जी बि हिफ़ाज़त कनि थियूं। इन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था औरत पंहिंजे मुड़ुस जे घर ऐं उन जे ॿारनि जी निगहबान हूंदी आहे ऐं उन खां उन्हनि जे बारे में सवाल कयो वेंदो। इन क़यामत वारे ॾींहुं अलाह ताला इन औरतुनि खां सवाल कंदो त मूं तव्हांजे मथां हेॾी वॾी ज़िमेदारी रखी हुई त छा तव्हां हुनखे पूरो कयो? किथे हुन में तव्हां ख़यानत न कई? ऐं जिन औरतुनि जी सरकशीअ जी अव्हांखे ख़बर पवे त उन्हनि खे नसीहत करियो। हाणे जेकॾहिं ज़ाल में ज़िद अची वञे, सरकशी अची वञे, हू घर जो माहौल ख़राबु करे, हू घर जो सुकून बर्बादु करे वेठी हुजे, त हाणे उन औरत खां छा करिणो? जो क़ुर त चाहे थो तव्हांजे मुआशिरे में सुधार अचे, तव्हांजो मुआशिरो पुरसुकून वारो थिए। त हाणे उन जे लाइ अलाह ताला छा नसीहत थो फरमाए? पहिरीं अलाह ताला फरमाए थो त उन्हनि खे नसीहत करियो, पहिरीं तव्हां उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि करियो। थी सघे थो त हू तव्हांजी ॻाल्हि सम्झी वठे ऐं जे पोइ बि न सम्झे त उन्हनि खे बिस्तरनि में अलॻि छॾे ॾियो। उन्हनि जो बिस्तरो तव्हां पंहिंजे बिस्तरे खां अलॻि करे छॾियो। थी सघे थो त इन ते हुनखे सम्झ में अची वञे ॻाल्हि। ऐं जेकॾहिं पोइ बि हुनखे ॻाल्हि सम्झ में न अचे ऐं अञा बि न सम्झनि त खेनि हल्की मार ॾियो। पर इन मार जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त उनखे चेहरे ते न मारियो, यानी चेहरे खे छॾे बाक़ी जिस्म ते तव्हां हुनखे हल्का धक हणी सघो था। पर अॼु जो दज्जाली माहौल, अॼु जे शैतानी माहौल में औरत खे ट्रेन ई अहिड़े तरीक़े कयो थो वञे त यानी ज़ाल ऐं मुड़ुस ॿई बराबरि आहिनि। अगरि मुड़ुस तो ते हुकुम थो हलाए त तूं उन जो हुकुम न मञ, तूं बि उन ते पंहिंजो उल्टो हुकुम हलाए।
ऐं जेकॾहिं मुड़ुसु अगरि तोखे मारे तोखे अगरि हिकिड़ी चमाट हणे त तूं हुनखे 5 चमाटूं हणी छॾ। इहो शैतानी माहौल आहे, शैतानी दज्जाली माहौल आहे जेको उन्हनि खे सेखारियो पियो वञे। इहा ई वजह आहे जेके असां जूं दीनदार औरतूं न आहिनि उन्हनि ते मग़रिबी जेके बि तहज़ीबूं आहिनि उन्हनि जा असरात थी चुका आहिनि। मग़रिबी तहज़ीबूं आहिनि ई इन साज़िश में त जेके इस्लामी औरतूं इस्लाम जे दायरे में महफ़ूज़ आहिनि उन्हनि खे उतां कढी उन्हनि खे ॿाहिरि कढियो वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जॾहिं औरत ॿाहिरि निकिरंदी आहे त शैतान उनजे पुठियां ई लॻी वेंदो आहे। इहे आयतूं अलाह जे तरफ़ां आहिनि। अलाह ताला चाहे थो त तव्हांजो मुआशिरो दुरुस्त थिए। अगरि ज़रूरत पइजी वेंदी, मुआशिरे में बिगाड़ जो अंदेशो हूंदो त अलाह ताला फरमाए थो त पोइ तव्हांखे इहो बि क़दम खणणो पवंदो। इहो बि लाज़मी आहे। जॾहिं बीमारी वधी वेंदी आहे त उनखे कंट्रोल करण जे लाइ कुझु बि कयो वेंदो आहे। हीअ बि मुआशिरे में हिकिड़ी बीमारी आहे। जॾहिं इहा फैलिजंदी त इन खे कंट्रोल करण जे लाइ उन औरत खे हल्की सी मार बि लाज़मी ॾियणी पवंदी। पोइ जेकॾहिं अव्हां जी फ़र्माबरदारी कनि त मथनि अॻिराई करण जो बहानो न ॻोल्हियो। अगरि हू हिननि तमामु तरीक़ा अपनाइण खां पोइ सुधरी थी वञनि, तव्हां जूं ॻाल्हियूं मञनि थियूं, फ़र्माबरदार थी वञनि त पोइ अलाह जो हुकुम आहे त हाणे तव्हां को बहानो न ॻोल्हियो जो तव्हां हुननि खे का तकलीफ़ पहुचायो। न हाणे तव्हां हुननि खे छॾे ॾियो, हाणे हुन सां सुठे सलूक सां हुननि सां पेश अचो, हाणे हुन सां नरमी वारो मामिलो रखो जेको तव्हांजो शुरू में हुयो। बेशक अलाह त मथां ऐं वॾाईअ जो मालिक आहे। हाणे अगरि ज़ाल ऐं मुड़ुस में मामिलो इन ॻाल्हियुनि खां पोइ दुरुस्त नथो थिए, ज़ाल अञा सरकश थी वञे, मक़सदु चवण जो उन्हनि ॿिन्ही में हाणे ज़िद अची वई आहे। हू अहिड़ी ॻाल्हि ते अटकिजी पिया आहिनि की हुन जी ॻाल्हि हाणे सुलझे ई नथी। हुन जी ॻाल्हि में का अहिड़ी ॻंढ अची वई आहे की उहा ॻंढ हाणे खुलण जो नालो ई कोन थी वठे। हालांकि उहा ॻंढ खुलणु घुरिजे, खुली वेंदी, पर ॿई पाण में नथा खोलणु चाहिनि। हाणे अलाह छा थो फरमाए? हाणे अलाह थो फरमाए त तव्हां हिकिड़ो नेक माण्हू ज़ाल जे तरफ़ां ऐं हिकिड़ो नेक माण्हू मुड़ुस जे तरफ़ां वेहारियो, ॿिन्ही खे गॾु करियो। हाणे उहे ॿई वेही करे इन ॻंढ खे खोलण जी कोशिशि कंदा, हेॾां बि ॿुधंदा हेॾां बि ॿुधंदा। हाणे छो जो उहे नेक हूंदा त उहे यकीननि चाहींदा त इन ॿिन्ही में सुलह थी वञे। अलाह त फरमाए जॾहिं उहे सुलह कराइणु चाहींदा, उहे ॿई नेक हूंदा त मां बि इन्हनि ॿिन्ही जे विच में सुलह कराईंदुसि। पर फ़र्ज़ु कयो जेकॾहिं उहे ॿई शरीर आहिनि, ॿई ज़िदी आहिनि, ॿई दीन जे मामले में त जाहिल आहिनि, दुनिया जे मामले में चाहे हुननि जी PhD थियल हुजे, अगरि उहे मामले खे हल करण जी कोशिशि नथा कनि, उहे या वजह था ॻोल्हनि त आख़िर छा थियो, छो थियो, इहो मामिलो न थियणु घुरिजे। हा, अलाह त फरमाए जॾहिं थी चुको आहे त हाणे तव्हां उनखे हल करियो। हाणे उन जी तह ते न वञो त आख़िर छो थियो, छाजे लाइ थियो, न थियणु घुरिजे या वग़ैरह वग़ैरह। सुलझाइण जे बजाए उनखे उलझाईंदा त पोइ अलाह फरमाए थो त हाणे इन्हनि जे विच में बि सुलह कोन थींदी। पोइ सॼो मामिलो दरम बरहम थी वेंदो। इन्हनि जे विच में लड़ायूं, फसाद, झगड़ा थी वेंदा। तंहिंजे करे नेक माण्हू जी केॾी वॾी फज़ीलत अलाह ताला फरमाई आहे। छो जो दीन में एतिरा फितना फैलिजी चुका आहिनि। जहिड़े तरफ़ तां नज़र फेरायो त तव्हांखे शरीर इंसान मिलंदा, फितने पसंदि मिलंदा, झगड़ालू मिलंदा। अलाह खां दुआ आहे त असांखे इन्हनि में शामिल न करे। ऐं जेकॾहिं अव्हांखे इन्हनि यानी ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में अणबड़त जो अंदेशो हुजे त मर्द जे कुटुंब मां हिकु अमीन मुक़ररु कयो ऐं हिकु अमीन ज़ाल जे कुटुंब मां। जेकॾहिं इहे ॿई अमीन सुलह कराइण घुरंदा त अलाह इन्हनि जे विच में छाह ऐं मुआफ़क़त जी सूरत पैदा कंदो। बेशक अलाह त सभु कुझु ॼाणंदड़ ऐं चङी तरह बाख़बर आहे। अलाह ताला तमामु अहकामात क़ुर में नाज़िल फरमाए चुको आहे। फरमाए थो त इन्हनि ते तव्हांखे अमल करणो आहे। अॼु अफ़सोस सां थोरो मामिलो थिए थो, फौरन अदालत में माण्हू पुॼी वञे थो। ऐं अदालत जी कहिड़ी हालत आहे, मां हर सूरत में, हर आयत में तक़रीबन इहो बयानु कंदो ई रहंदो आहियां। छो जो अलाह जे हुकुम सां उहा मज़मून अची वेंदो आहे। असांजी अदलिया अलाह जे कानून मुताबिक़ न आहे, हुननि जो कानून ब्रिटिश लॉ आहे। अलाह त फरमाए तव्हां इन्हनि खे पंहिंजे घरनि में हल करियो। हू तव्हांखे तरीक़ो ॾेई छॾियो, पहिरीं उनखे नसीहत करियो। नसीहत खां कमु न वठे त पोइ तव्हां बिस्तर अलॻि करियो। बिस्तर अलॻि करण खां बि कमु नथो थिए त तव्हां हुनखे हल्की सी मार ॾियो। अगरि उन खां बि कमु नथो थिए त पोइ तव्हां ॿ नेक माण्हू हिन तरफ़ां ऐं हुन तरफ़ां वठी विहारियो। उन्हनि उहे चाहींदा सुलह कराइण त इनशा तव्हां में सुलह थी वञे। बहरहाल हर सूरत में अलाह जो ई कानून हलंदो जेको अलाह ताला तरीक़ो ॾिनो आहे, इन तरीक़े खे ई अपनाइणो आहे। ऐं अलाह जी इबादत करियो ऐं उन सां कंहिंखे बि शरीक न करियो। ऐं वालदेन सां अहसान करियो ऐं मिटनि माइटनि, यतीमनि, मुहताजनि, पाड़ेसिरी माइटनि, धारियनि पाड़ेसिरियुनि, घर में रहंदड़ दोस्त, मुसाफ़िरनि ऐं उन्हनि सां जेके अव्हांजे कब्ज़े में आहिनि यानी ग़ुलाम ऐं बानियूं। बेशक अलाह तकबुर कंदड़नि ऐं पाण पढ़ाईंदड़नि खे हरगिज़ पसंदि नथो करे। ही शरीयत जूं कुझु तमामु अहम ॻाल्हियूं अलाह ताला नाज़िल फरमाए रहियो आहे त अलाह सां गॾु कंहिंखे शरीक न करियो। अगरि तव्हां कंहिंखे अलाह सां गॾु शरीक करियो त अलाह ताला फरमाए थो
इन ई सूरत जी आयत नंबर 48 में बि अची वेंदो ऐं 116 में बि तक़रीबन साॻी ही आयत ॿ दफ़ा अलाह ताला रिपीट फरमाई आहे हिकिड़ी ई सूरत में। उते फरमाए थो त मां शिरक खे कंहिं बि सूरत में माफ़ कोन कंदुसि। हा, उन खां अलावा अगरि ॿिया गुनाह हूंदा उन्हनि खे मां माफ़ करे सघां थो, चाहियां त माफ़ करियां। उन्हनि जी बि गारंटी नाहे त हर सूरत में तव्हांखे माफ़ कंदुसि, न, उन्हनि जे लाइ बि अगरि मां चाहियां त, छो जो रहमान आहे त इनशा उहे माफ़ कंदो, पर इंसान खे पहिरीं घुरिजे त शिरक खां बचे। अगरि ज़िंदगी में हुन शिरक कयो बि आहे ग़लती में याणी वाणी या कंहिं बि वजह सां, त उनजी तौबा करे वठंदो त इनशा अलाह ताला फरमाए थो त पोइ उनजी बि माफ़ी आहे। पर अगरि हालत शिरक में उनजो मौत थी वियो, उनजी वज़ाहत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त पोइ उनजी माफ़ी कोन्हे, हमेशह हमेशह जहन्नुम में ई रहंदो। क़ुर में 4 जॻहुनि ते अलाह ताला पंहिंजे हक़ खां पोइ वालिदैन जा हक़ूक़ ॿुधाया आहिनि। इन जी खुली वज़ाहत ईंदी जॾहिं सूरह बनी इसराईल इंशा अल्लाह पढ़ंदासीं। माण्हू था चवनि इंसानियत पहिरीं आहे, दीन पहिरीं आहे, इस्लाम पहिरीं आहे। जॾहिं तव्हां इस्लाम में दाख़िल थी वेंदो त इस्लाम तालीम ही इंसानियत जी ॾिए थो। अलाह ताला क़ुर में फरमाए थो कंहिं इंसान अगरि हिकु बेगुनाह इंसान खे बचायो त ॼण उन पूरी इंसानियत खे बचायो। अगरि कंहिं इंसान हिकु बेगुनाह इंसान जी जान वरिती, उनखे क़तल कयो, त ॼण उन पूरी इंसानियत खे क़तल करे छॾियो। हिन ई आयत में अलाह ताला इंसानियत जी केॾी प्यारी आयत नाज़िल फरमाए थो त तव्हांखे छा छा कम करणा आहिनि। तव्हांखे मिटनि माइटनि सां सुठो सलूक करणो आहे, तव्हांखे यतीमनि जो ख़्यालु करणो आहे, मोहताजनि जो, पाड़ेसिरियुनि जो। पाड़ेसिरी केरु आहे? जेके पहिरीं तव्हांजा माइट आहिनि, यानी उन्हनि जो डबल रुतबो थो थी वञे तव्हां वटि। तव्हांजा पाड़ेसिरी बि आहिनि, तव्हांजा माइट बि आहिनि। धारियनि पाड़ेसिरियुनि, यानी तव्हांजा माइट त कोन्हनि के, पर आहिनि सिर्फ़ु तव्हांजा पाड़ेसिरी, उन्हनि सां सुठो सलूक करियो। तव्हां घर में रहंदड़ तव्हांजो दोस्त आहे, मुसाफ़िर आहियो, यानी अगरि तव्हां सफ़र बि कयो था त हू तव्हांजो पाड़ेसिरी बि न आहे, यानी तव्हां हुनखे सुञाणियो बि कोन था, पर तव्हांजे घर में वेठो आहे, तव्हां सां रहियो पियो आहे कुझु वक़्त जे लाइ, हिन सां बि तव्हां सुठो सलूक करियो। तव्हांजा ग़ुलाम, तव्हांजूं बानियूं, इन्हनि सां बि तव्हां सुठो सलूक करियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेको तव्हां खाओ था उहो पंहिंजे ग़ुलामनि खे बि खारायो, जेको तव्हां पायो था उहो तव्हां उन्हनि खे बि पारायो। अॻियां अलाह फरमाए थो त मां तकबुर कंदड़नि खे पसंदि नथो करियां। अगरि तव्हां में केरु तकबुर करे इन्हनि खां मुंहुं मोड़ींदो, इन्हनि सां सुठो सलूक न कंदो, त अलाह फरमाए थो त मूंखे बि तव्हां पसंदि न आहियो। तकबुर उनखे ठहे थो जेको हमेशह हमेशह ज़िंदा रहे, ॿिए कंहिंखे तकबुर कोन्हे को, ऐं उहा वाहिद हस्ती आहे, अकेली ज़ात आहे जेका हमेशह हमेशह ज़िंदा रहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तकबुर अलाह जी चादर आहे, ऐं जेको अलाह जी चादर छिकींदो, यकीनन इहा ॻाल्हि अलाह खे सख़्तु नापसंद आहे। क़ुर में हिकु जॻह ते अलाह ताला फरमाए थो त भला छा तव्हां तकबुर करे हीअं सिधो हीअं कंध मथे करे तव्हां हलो था, त छा तव्हां जबलनि खां मथे पुॼी वेंदा? छा तव्हां ज़मीन खे चीरे वठंदव छा? तकबुर तव्हांखे ठहे ई कोन थो। जेका शइ तव्हांखे ठहे कोन थी त उन खां पासो करे। हिते बि अगरि का शइ कंहिंखे चवंदा आहियूं त भाई तूं शइ पा, चवंदा आहिनि मूंखे सुठी नथी लॻे, ऐं पोइ उन खां हू बचंदो ई रहंदो आहे, त तकबुर खां बि बचणु घुरिजे। कंहिं बि इंसान खे सुठी कोन थी लॻे, अकिड़जंदो हमेशह मुर्दो आहे, जीअरो कॾहिं बि कोन अकिड़जंदो। ऐं अहिड़ा माण्हू बि अलाह खे पसंदि न आहिनि जेके बुख़ल कनि था, कंजूसी कनि था, पाण बि लिकाइनि था, अलाह जी राह में कुझु बि ख़र्च कोन था कनि, ऐं ॿियनि माण्हुनि खे बि कंजूसीअ जो हुकुम कनि था। ॿियनि खे बि चवनि था अगरि को इंसान अलाह जी राह में ख़र्च करे थो, उनखे इहे कंजूसी करण वारा चवनि था त दिमाग़ त ठीकु आहे तुंहिंजो, किथे बेवकूफ़ त न आहीं, हरू भरू पैसा उॾाईंदो पियो, वक़्तु ॾाढो ख़राबु पियो हले, महांगाई जो दौरु आहे, अगरि तोसां को हादसो पेश अची वञे, तोखे का ज़रूरत पइजी वञे इमरजेंसी जी हालत में, तोखे केरु ॾींदो पैसा? तोखे त माइट बि कर्ज़ु कोन ॾींदा। तंहिंजे करे बहितर आहे त पैसा खपा न चरिया रखी छॾ, ॾुखे वक़्त में तोखे कमु अची वेंदा। यानी इन खां पहिरीं जो केरु हुन कंजूस खे कंजूस चवे, कंजूस अॻु में ई उन ते हमिलो थो करे छॾे त तव्हां बि कंजूसी करियो, तव्हां बि पंहिंजा पैसा लिकायो, ऐं जेकी अलाह खेनि पंहिंजे फज़ल सां ॾिनो आहे तंहिंखे लिकाई नथा। नाशुक्री कंदड़नि लाइ असां ज़लील ऐं ख़्वार कंदड़ अज़ाब तयारु करे रखियो आहे। इहो त थी वियो कंजूस। अॻी आयत में अलाह ताला फरमाए थो जेके रियाकारी कंदड़ आहिनि, रियाकार आहिनि, उन्हनि जो वरी मामिलो छा आहे? ऐं जेकी पंहिंजा माल माण्हुनि जे ॾेखाव लाइ ख़र्च कनि था, ऐं उहे न अलाह ते ईमान आणीनि था, ऐं न आख़िरत जे ॾींहं ते, जंहिंजो साथी शैतान थियो त पोइ उहो ॾाढो बुरो संगती आहे। ही ॿिया आहिनि रियाकार, इहे माण्हुनि खे ॾेखाव ख़ातिर पैसा ख़र्च कनि था, देगूं लाहिनि था त जीअं माण्हू वाह वाह कनि, फलाणे केॾियूं देगूं लाथियूं, यार वॾो सखी माण्हू आहे, पंहिंजा वोट हासिल करण जे लाइ माण्हुनि में पैसा ख़र्च करे थो, माण्हुनि खे बिरयानियूं खाराए थो पंहिंजे वोटनि जे ख़ातिर, पंहिंजी पीरी मुरीदी चमकाइण जे ख़ातिर, माण्हू सभु वाह वाह कनि, साईं ॾिसो केॾो नेक आहे, केॾो सखी आहे। सूरह बकरा में पढ़ी आया आहियूं त अगरि हू कुझु ख़र्च कनि था, उहो उन ते त एतिरा ई नथा, उन ते त बाक़ाइदे पंहिंजो पाण में बि नथा मापीनि, पर हिननि जी हालत उहा आहे जेको ख़र्च नथा कनि, उहो उन ते बि चवनि था त असां ख़र्च कयो आहे। हुननि जी इहा हालत आहे।
अल्लाह फरमाए थो त मां इन्हनि सां को नरमी जो मामिलो कोन कंदुसि। रियाकारी खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त इहो बि शिर्क असगर आहे, इहो बि हिकु शिर्क जो क़िस्म आहे। इन्हनि लाइ अलाह ताला फरमाए थो त मूं शैतान इन्हनि जे पुठियां लॻाए छॾियो आहे। इन्हनि जो दोस्त, इन्हनि जो साथी, इन्हनि जो संगती शैतान आहे ऐं शैतान केॾो न बुरो संगती आहे। असल में इन्हनि खे शऊर कोन्हे को, ही पंहिंजी दुनिया जे मफ़ादात हासिल करण जे लाइ केतिरे हद ताईं किरी सघनि था, उहो अलाह खे केतिरो नाराज़ करे सघनि था, बल्कि हर हाल में उहो अलाह खे ई नाराज़ कनि था। ऐं उन्हनि माण्हुनि ते कहिड़ी मुसीबत किरी पवे हा जेकॾहिं अलाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आणीनि हा ऐं जेकी कुझु अलाह ताला खेनि ॾिनो आहे उन मां ख़र्च कनि हा। ऐं अलाह ताला त इन्हनि जे हाल खे ख़ूब ॼाणंदड़ आहे। छा हू मरी पवनि हा, उन्हनि जे मथां को मुसीबत अची वञे हा, उन्हनि जे मथां क़यामत किरी पवे हा जेकॾहिं हू सचो ईमान आणीनि हा, जेको अलाह उन्हनि खे हुकुम कयो त मुंहिंजी राह में ख़र्च करियो, सची दिलि सां थोरो ई ख़र्च करियो। अलाह ताला किथे बि हद मुक़ररु नाहे कई त तव्हां ख़ैरात ऐं सदके जे लाइ हेतिरो हेतिरो अमाउंट, हेतिरी परसेंटेज ख़र्च करियो। सिर्फ़ ज़कात जे लाइ अलाह ताला जी हिकिड़ी हद मुक़ररु आहे त हेतिरा परसेंट तव्हांखे ज़कात अदा करणी आहे। उन खां अलावा ॿी कंहिं बि जाइ ते न सदके जे लाइ, न ख़ैरात जे लाइ को परसेंटेज मुक़ररु आहे, न ई को अमाउंट मुक़ररु आहे। जेकॾहिं रुपयो ई तव्हां ख़र्च करियो, अगरि उहो सची नियत सां ख़र्च करियो, बग़ैर रियाकारी, बग़ैर ॾेखाव जे ख़र्च करियो, त केॾो न तव्हांजे लाइ भलो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, उहो सदको, उहो ख़ैरात अफ़ज़ल आहे जंहिंमें हिकिड़ो हथु ख़र्च करे त ॿिए हथ खे ख़बर बि न पवे त हुन हथ छा ख़र्च कयो आहे। बेशक अलाह कंहिं ते ज़र्रे जेतिरो बि ज़ुल्म नथो करे ऐं जेकॾहिं को नेकी करे थो त उनखे ॿीणो बि करे थो, पंहिंजे तरफ़ां वॾो अजर ॾींदड़ बि आहे। अलाह ताला नेकी खे बेहद वधाए थो। हिन आयत में आहे त अलाह ताला हुनखे डबल थो करे। पर जेके महीना अलाह ताला असांखे बोनस तौर ॾिना आहिनि, रमज़ान आहे, उन में लैलतुल क़दर आहे, ज़िल हज जा शुरूआती 10 ॾींहं आहिनि, इहे नेकियूं कमाइण जा महीना आहिनि। इन्हनि में हिकिड़ो सवाब जो कमु करणु, हिकिड़ी नेकी करणु, अलाह ताला इन खे बेशुमार वधाए थो छॾे। अलाह ताला चाहे थो त मुंहिंजी मख़लूक, अशरफुल मख़लूकात जंहिंखे मूं पैदा कयो आहे, इहा कामयाब थिए, इहा जन्नत में वञे। इन्हनि जे लाइ मूं जन्नत जूं नेमतूं तयारु रखियूं आहिनि, मां इन्हनि खे ई ॾियां। हाणे ही ॿ आयतूं तमामु अहम आयतूं आहिनि। इन्हनि में पहिरीं जेका आयत आहे, इहा आहे शहादत अलन नास, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत वारे ॾींहुं पंहिंजी उम्मत जे ख़िलाफ़ गवाही ॾींदो। क़यामत वारे ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह खे ॿुधाईंदो त या अल्लाह, तो जेको दीन मूं ते नाज़िल कयो, जेको हीउ पूरो मुकमल क़ुरान तो मूं ते नाज़िल कयो, मां पंहिंजी उम्मत ताईं पुॼाए चुकुसि। हाणे छो जो जॾहिं अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वफ़ात ॾेई छॾी त उन खां पोइ इहा ज़िमेवारी अलाह ताला इन नबी जी उम्मत ते रखी। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी ख़ुतबे में ख़ुदि फरमाए विया हुआ त तव्हां मां हींअर जेको बि हींअर मौजूदु आहे, हिन ते लाज़मी आहे त जेको मौजूदु नाहे उन ताईं दीन पहुचाए। हाणे इहा ज़िमेवारी अलाह ताला असां मुस्लमाननि ते रखी आहे। असां हाणे सभिनी ताईं दीन पहुचायूं। किथे ईअं न थिए त क़यामत वारे ॾींहुं जेके हींअर इंसान गुमराही में, फितने में, फसाद में मुब्तला आहिनि, दीन खां बिल्कुलु दूर आहिनि, हू पंहिंजे वॾनि जे ॾिठल दीन जे पुठियां हलनि पिया, वॾनि जे क़दमनि ते हलनि पिया, जीअं हुननि जा वॾा अंधा हुआ, हे बि पाण अंधा थी हलनि पिया। किथे ईअं न थिए त इहे अलाह जे ॾाढो उल्टो असां ते केस करे छॾनि त या अलाह, हिननि असां ताईं दीन छो न पहुचायो। हालांकि रिआयत हुननि सां बि घटि थींदी त तव्हां छा अंधा हुयो, तव्हां दीन न पढ़ियो, छो न पढ़ियो तव्हां दीन। पर पोइ बि किथे ईअं न थिए जो हू असांजे मथां केस करे विझनि त या अलाह, हिननि असां ताईं दीन न पहुचायो। इन जे करे असां ते अलाह ताला वॾी ज़िमेवारी विधी आहे त माण्हुनि ताईं दीन पहुचायो, हिक हिक ताईं दीन पहुचायो। यकीनन जॾहिं तव्हां दीन पहुचाइण जो कमु कंदा त तव्हांखे को चरियो चवंदो, को पागल चवंदो, को त चवंदो त हिन खे चुप कराए, हिन खे मां ॿुधी ॿुधी बेज़ार थी चुको आहियां। जॾहिं मिले थो का न का ॻाल्हि दीन जी खोले बीठो आहे। हाणे जॾहिं दीन में नवां नवां तरीक़ा इख़्तियार थी चुका आहिनि, दीन पंहिंजी असल सूरत में न रहियो आहे, त असांजी ज़िमेवारी अञा बि वधीक वधी वञे थी त पूरे ज़ोर शोर सां असली दीन पेश करण जी कोशिशि करियूं, माण्हुनि खे जॻाइण जी कोशिशि करियूं। घणा त एतिरा आहिनि जिन खे का ख़बर ई नाहे, सही ग़लति ॿिन्ही जी ख़बर कान्हे का। थी सघे थो उन्हनि ताईं जॾहिं सही दीन पुॼे त हू वाक़ई में सही दीन जी तरफ़ मोटी अचनि। उन वक़्तु कहिड़ो हाल हूंदो जॾहिं असां हर उम्मत मां उन्हनि ते हिकु शाहिद आणींदासीं, यानी हर उम्मत मां उन जे नबी खे मां शाहिद करे पेश कंदो। अलाह ताला नबीअ खां पुछंदो, जो क़ुरान में इन जो जवाबु अचे थो। अलाह ताला कहिड़ो जवाबु क़ुरान शरीफ़ में नाज़िल फरमायो आहे। अलाह ताला फरमायो आहे क़ुरान में त वक़ाल रसूल, ऐं रसूल चवंदो, या रब्बी, ए मुंहिंजा रब, इन क़ौमी, बेशक मुंहिंजी क़ौम, इत्तख़ज़ू, छॾे रखियो हो, छॾे ॾिनो हुयो, हाज़ल क़ुरान,
हिन क़ुरान खे महजूर आहे, बेकार सम्झी, हिकिड़ी अजाई शइ सम्झी, नाकारा शइ सम्झी, का लिफ्ट कोन कराई हिन क़ौम जे क़ुरान खे। यकीनन हीउ हिकु जवाबु आहे। हाणे हिन जो सवाल तव्हां पाण सोचे सघो था त कहिड़ो थी सघे थो। मुख़्तलिफ़ तरीक़े जा सवाल थी सघनि था। इहो बि सवाल थी सघे थो त थी सघे अलाह ताला पुछे त या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भला कहिड़ी वजह आहे जो ही तव्हांजी उम्मत जो वॾो नंबर, वॾी अक्सरियत भला जहन्नम जे दरवाज़े ते बीठी आहे, छो? इहो बि सवाल थी सघे थो त या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भला दीन में हिननि नवां नवां तरीक़ा इख़्तियार करे छॾिया हुआ, छो? ऐं केतिरा ई ॿिया बि सवाल थी सघनि था। छो जो क़ुर में अलाह ताला फरमाए थो, अलाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बि बीहारे सवाल कंदो त ए ईसा, छा तो चयो हो इन्हनि खे त हू तुंहिंजी ऐं तुंहिंजी वालिदा मरियम सलामुन अलैहा जी इबादत कनि? याने तो चयो हो इन्हनि खे त इहे तव्हां ॿिन्ही जी इबादत कनि मूं अलाह खे छॾे करे? त उन जो जेको जवाब बि आहे, जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह जे साम्हूं अर्ज़ु कंदो, उहो बि अलाह ताला क़ुर में नाज़िल फरमाए चुको आहे। उहो बि जॾहिं मथीं सूरत पढ़ंदासीं, सूरह माइदा, इहा बि ॻाल्हि उते खुली वज़ाहत सां अची वेंदी इंशाअल्लाह। माण्हू सम्झनि था, माण्हुनि खे चयो वियो आहे, छो जो शैतान असांजे उलमा जी अक्सरियत जे ज़हननि में इहा ॻाल्हि विधी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हाल में, हर सूरत में, चाहे तव्हां कुझु बि कंदड़ हुजो, ज़ानी हुजो, शराबी हुजो, बिदती हुजो, शिरकी हुजो, कातिल हुजो, अलाह जे मुल्क में अलाह जो दीन नाफ़िज़ न कंदड़ हुजो, जीअं तव्हांजी दिलि चवे त तव्हां कम कंदा हुजो, आख़िर में अलाह ताला तव्हांजी शफ़ाअत पंहिंजे नबी जे ज़रिए कराए वठंदो। यानी हर सूरत में तव्हां बसि कलमो पढ़ियो आहे त तव्हां जन्नत में वेंदा ई वेंदा, वेंदा हर हाल में वेंदा। इहो हिकिड़ो धोखो आहे जेको शैतान असांजे ज़हननि में विधो आहे, असांजे उलमा जे ज़रिए, अक्सरियत उलमा जे ज़रिए। हाणे किन जी शफ़ाअत थींदी ऐं किन जी न थींदी, इहा मां सूरह बक़रा में करे चुको आहियां, जॾहिं पाण आयतल कुर्सी जी वज़ाहत कई हुई। ऐं इहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तोखे बि इन्हनि जे मथां शाहिद करे आणींदासीं। असांखे त इहो चयो वियो आहे त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी शफ़ाअत कंदा। हिते अलाह तो फरमाए त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उल्टो तव्हांजे मथां मुक़दमो दाख़िल करे छॾींदो। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलाह जे आॾो तव्हांजे लाइ शिकायत कंदो त या अल्लाह, मुंहिंजी क़ौम मुंहिंजे क़ुर खे छॾे ॾिनो हो, मुंहिंजे क़ुर खे छॾियईं, तॾहिं इहा भटकिजी चुकी आहे, तॾहिं इहा नाकाम थी चुकी आहे, तॾहिं इहा ज़लील ऐं ख़्वार थी चुकी आहे। ऐं अॼु जो दौरु इहो बहितरीन मिसाल आहे। पूरी दुनिया में ख़बर नाहे केतिरा असां अॼु मुस्लमान आहियूं, को बि मुल्क असांजो इज़त वारो न आहे। उन जी वजह क़ुर खे छॾणु आहे। हिन आयत जे बारे में हिकिड़ो वाक़ियो बि अचे थो। हिकु दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हुकुम कयो त मूंखे क़ुर पढ़ी ॿुधाए। हिन ते हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ु कयो त हे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मां तव्हांखे क़ुर पढ़ी ॿुधायां जॾहिं त क़ुर नाज़िल ई तव्हां ते थियो आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हा, पर मूंखे ॿियनि खां ॿुधी लुत्फ़ हासिल थींदो आहे। हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु सूरह निसा खां पढ़णु शुरू कयो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं मौजूद आहिनि त हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजो कंधु झुकाए क़ुर पढ़ी रहिया हुआ। जॾहिं हिन आयत ते पहुतो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बस कर, बस कर। जॾहिं हज़रत अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजो कंधु मथे खणी निहारियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखियुनि मुबारक मां ॻोढ़ा वही रहिया हुआ। ऐं पाण फरमायूं त छा मां पंहिंजी उम्मत जे ख़िलाफ़ गवाही ॾींदुसि? उम्मत सम्झी वेठी आहे त असांजी हर हाल में निजात थियणी आहे, लेकिन नबी इन फ़िक्र में अची विया त मां पंहिंजी क़ौम जे ख़िलाफ़, पंहिंजी उम्मत जे ख़िलाफ़ गवाही ॾींदुसि। यानी मां गवाही ॾींदुसि त इहे बिदत में मुब्तला हुया, हाणे इन्हनि खे मूंखां परे करे छॾियो। यानी मां गवाही ॾींदुसि त या अल्लाह, मुंहिंजी उम्मत मुंहिंजे क़ुर खे बेकार शइ सम्झी छॾे ॾिनो हुयो। पाण इन फ़िक्र में हुआ, छो जो पाण पंहिंजी उम्मत सां बेहद मोहबत कंदा हुआ। पाण बेशुमार दुआऊं घुरंदा हुआ, सॼी सॼी राति तहजुद में बीही करे पंहिंजा पेर मुबारक सुॼी वेंदा हुआ, पर उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदा हुआ। ऐं हिकिड़ी दुआ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत जे लाइ महफ़ूज़ बि रखे विया आहिनि। हाणे उन्हनि मां बि कंहिंखे फ़ाइदो हासिल थींदो, कंहिंखे न थींदो, इहा बि मां आयतल कुर्सी जॾहिं पढ़ी हुई उन में वज़ाहत करे चुको आहियां। उन्हनि जिन कुफ़ुर कयो हो ऐं रसूल जी नाफ़रमानी कई हुई, से ख़्वाहिश कंदा त उन्हनि सां ज़मीन बराबरि थी वञे, यानी हू निकिरनि ई हिन ज़मीन मां, अगरि निकिता आहिनि त वापसि दफ़नाया वञनि ऐं ज़मीन बराबरि कई वञे, उन्हनि जो नालो निशानी बाक़ी न रहे, ऐं उहे अलाह खां का बि ॻाल्हि लिकाए न सघंदा। उन वक़्तु का बि ॻाल्हि अलाह खां लिकल न हूंदी, लिकल हींअर बि कोन था। उहो हर ॻाल्हियुनि जो ॼाणंदड़ आहे,
हर हिकु ॻाल्हि जो हुनखे इल्मु आहे, बसि हुनजी रहमत आहे त हींअर असांखे पकिड़े कोन थो, नंढियूं नंढियूं ॻाल्हियुनि ते असांखे छॾियो वेठो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अलाह वॾो ग़यूर आहे, अलाह वॾो गैरतमंद आहे, ऐं हुनखे गैरत बि तॾहिं ईंदी आहे जॾहिं हुनजे दीन जी का ॻाल्हि पामाल कई वेंदी आहे, टुटंदी आहे, हुन ते अमल न कयो वेंदो आहे। हींअर त अलाह जो पूरो दीन, ख़ासि असां इहे बरे सगीर एशिया में, पर ख़ुसूसन पाकिस्तान में उनजी सूरत तब्दील थी चुकी आहे। असल दीन कोन्हे को, हींअर फितननि जो दौरु आहे, बिदअतुनि जो दौरु आहे, गुमराहियुनि जो दौरु आहे। अलाह खां दुआ आहे त असांखे क़ुर ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, सही दीन ते सिराते मुस्तक़ीम ते क़ाइमु रखे, ऐं असांखे उन्हनि आलिमनि खां बि बचाए जेके पाण बि विकामी चुका आहिनि ऐं दीन खे बि खपाइण जे चकर में लॻा पिया आहिनि, पंहिंजी दुनिया कमाइनि था इन दीन खे विकिणी करे। इन्हनि जे फितने खां बि अलाह ताला असांखे महफ़ूज़ रखे। व आख़िर दुआना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।